अस्सलाम वालेकुम। आबादकार दोस्तों, सभिनी खां पहिरियां हिकिड़ी गुज़ारिश आहे तव्हांखे, जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो या असांजो पेज पसंदि न अचे त महिरबानी करे तव्हां असांखे ब्लॉक करे सघो था, अनफॉलो करे सघो था, असांजे पेज खे इग्नोर करे सघो था। पर जेकॾहिं तव्हां मतिलबु असांजी कंहिं पोस्ट ते अची गार गंद कंदो या जेकॾहिं मिसाल को ग़लति कमेंट कंदो, कंहिंखे गार ॾींदो, इहो हिकिड़ो नामुनासिब तरीक़ोकार आहे। असां तव्हां सां मुहज़िब ऐं मोहतरम तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहियूं। इन जो मतिलबु इहो न आहे त मतिलबु जेकॾहिं तव्हां असांखे गार गंद कंदो ऐं असां तव्हांजी हर गार गंद जो जवाबु चुप करे ॾींदासीं। ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असां हिकिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू थी करे सचाई सां तव्हांजी ख़िदमत बि कयूं था, तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं था। इंफॉर्मेशन उहा ॾियूं था जेका गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां इंफॉर्मेशन ईंदी आहे, त जीअं आबादगार परेशान न थियनि। जेकॾहिं तव्हां गार गंद कंदो त इहो हिकिड़ो ॾाढो ॾुख वारो अमल आहे ऐं इहो ग़लति अमल आहे। इन जी मां तव्हांखे कतई बि इजाज़त न ॾींदुसि। असांजो मज़हब असांखे दीन सेखारे थो, इख़लाक़ हिकिड़ो बहितरीनु हथियार आहे। अॼु हिकिड़े सैयद कमेंट कयो, मूंखे ॾाढी उन ते हैरत थी। उहो माना लानतूं पियो ॾिए। पॉलिसी गवर्नमेंट जी आहे, कणिक तव्हां गवर्नमेंट खे था ॾियो, सब्सिडीज़ तव्हां था वठो। असां तव्हांखे कॾहिं बि न आहे चयो सब्सिडीज़ वठो, गवर्नमेंट खे कणिक ॾियो या न ॾियो, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। असांजो इन में अमल दख़ल कोन्हे को। जेकॾहिं आबादगार पुछा था कनि, इन जे करे असां तव्हांजे लाइ पोस्टिंग कयूं था। फेम जो नशो असांखे कोन्हे को। मां MSc कई आहे, PhD कयां पियो। तव्हां जे जेकॾहिं रहनुमाई में का पोस्ट लिखां थो त इहा असां सभिनी जी भलाई आहे, असांजी सिंध जी भलाई आहे। मां उन सैयद खे चयो त मुंहिंजो सैयद ज़ात आहियो, तव्हांजी ज़बान मां इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे सुठा कोन था लॻनि। जेकॾहिं मिसाल केरु गार ॾींदो, थी सघे मां पाण अब्दुल जब्बार चांडियो मुंहिंजो नालो आहे, मुंहिंजो प्रोफाइल ते नंबर ॾिनो आहे। तव्हां डायरेक्ट मूंखे गार गंद ॾियो त हिक ॿिए सां रूबरू थियूं। ऐं मां टंडोजाम में हूंदो आहियां, नवाबशाह में हूंदो आहियां, तव्हां रूबरू अची मूंसां मुलाक़ात करे सघो था। पर हिकिड़ी इहा किरियल हरकत जेको आहे तव्हां कमेंट्स में न कजो, कंदो त महिरबानी तव्हांजी थींदी। हाणे हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे, मेन टॉपिक ते पाण अचूं था। इहा गुज़ारिश तव्हां लाज़मी ॻाल्हि आहे, पंहिंजे ज़हन में दिलि में रखिजो ऐं नाराज़ बि न थिजो असांजी ॻाल्हियुनि ते, महिरबानी। गवर्नमेंट ऑफ सिंध चयो आहे त पहिरियां आबादगारनि खे चयो वियो हुयो त 12.5 मण फ़ी एकड़ ते जिन खे सब्सिडी मिली आहे, ठीकु आहे, त हाणे उहा हद ख़तमु थी चुकी आहे। मतिलबु तव्हांजा 2 एकड़ आहिनि त तव्हांखे 25 मण ॾियणा हुया। जेकॾहिं तव्हांजा 3 एकड़ आहिनि त तव्हांखे 37.5 मण ॾियणा हुया। जेकॾहिं तव्हांजा 4 एकड़ आहिनि त तव्हांखे 50 मण ॾियणा हुया, ठीकु आहे। हाणे इहा हद ख़तमु आहे। हद ख़तमु जो मतिलबु आहे त हाणे तव्हां 5 बोरियूं ॾियो, 7 ॾियो, 4 ॾियो, 10 ॾियो, 2 ॾियो, नथा ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, ठीकु आहे। पर जेकॾहिं तव्हां गवर्नमेंट खे ॾींदो त इन में तव्हांजो फ़ाइदो आहे, नुक़सानु कोन्हे को। पैसा गवर्नमेंट जो सिस्टम आहे, अदायगी तव्हांजी जेका आहे रक़म तव्हांजी आहे, 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं लेट थी सघे थी। पर एॾो हिकिड़ो वॾो खरबें रुपयनि जो प्रोजेक्ट आहे न, त इन में थोरियूं 19-20 थी वेंदो। पर इहा पेमेंट तव्हांजी इंशाअल्लाह ताला काॾे कोन वेंदी। असांखे जेको आहे इंफॉर्मेशन आहे, तव्हां कोशिशि कयो। हाणे हदि ख़तमु वारो मतिलबु इहो आहे त तव्हां जेको आहे 5 बोरियूं गवर्नमेंट चयूं हुयूं, त हाणे तव्हां जेको आहे 3 बोरियूं ॾियो, 2 बोरियूं ॾियो, 7 बोरियूं ॾियो। या जेकॾहिं तव्हांखे मिसाल हिकिड़ो मैसेज आयो आहे सॉरी मैसेज तव्हांखे आयो आहे त मतिलबु 80 बैग ॾियो। तव्हां मैसेज तव्हांखे आयो त 40 बैग ॾियो, 70 बैग ॾियो, 30 बैग ॾियो। उन मैसेज खे तव्हां इग्नोर करे छॾियो। हाणे तव्हां वटि मतिलबु ऑप्शन छा आहे, जेतिरी तव्हां वटि अवेलेबिलिटी आहे, ठीकु आहे न। जन आबादकारनि वटि कणिक कोन्हे को, उन्हनि वटि रीज़न हुजे त तव्हां जेको आहे मतिलबु छो कोन था ॾियो। मिसाल 5 एकड़नि वारो आबादगार जेकॾहिं फैमिली वॾी आहे, हारपे ते आहे, त उहो नथो ॾेई सघे, ठीकु आहे न। हाणे तव्हां इहो ज़हन में रखो त तव्हां कणिक ॾियो था त छो था ॾियो, नथा ॾियो त छो नथा ॾियो। इहो तव्हां वटि हुजे। तव्हां ॾींदो तव्हांजो फ़ाइदो आहे, तव्हां न ॾींदो तव्हांजो नुक़सानु कहिड़ो आहे। इंशाअल्लाह ताला नुक़सानु को बि कोन थींदो। हारी कार्ड तव्हांजो कतई ब्लॉक न थींदो। इहो हारी कार्ड वॾी महिनत सां थियो आहे, सालनि जी महिनत सां थियो आहे। उन्हनि ते करोड़े रुपया ख़र्च थिया आहिनि, अरबे रुपया ख़र्च थिया आहिनि, तव्हांखे सब्सिडीज़ मिलियूं आहिनि। इहा डेटा तव्हांजी वरी जेकॾहिं 5 सालनि जे प्रोजेक्ट खे हारी कार्ड खे गवर्नमेंट मतिलबु 5 ॼणनि जा, 5 हारियुनि जा बि जेकॾहिं माना ब्लॉक कंदी न या उन्हनि खे ख़तमु करे छॾींदी, इहो वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे। इहा गवर्नमेंट जी नाकामी चइबी। तव्हांजा हारी कार्ड कतई बंदि कोन थींदा, ठीकु आहे न। इन में तव्हां ॾिसो त केतिरो टाइम लॻो आहे तव्हांजे हारी कार्ड अचण में।
केतिरो पैसो लॻो आहे, केतिरी स्ट्रगल तव्हांजी आहे, केतिरी गवर्नमेंट जी स्ट्रगल आहे। इन्हनि शयुनि खे सम्झो। तव्हां हारी कार्ड ब्लॉक न थींदो तव्हांजो, गवर्नमेंट न चाहींदी, कतई न चाहींदी। भले गवर्नमेंट जो टारगेट पूरो थिए या न थिए, गवर्नमेंट जी वॾी सोच हूंदी आहे। इहे रूमर्स या इन्हनि शयुनि ते तव्हां न हलो त बहितरु आहे। इन में इंशाअल्लाह ताला तव्हांजो को बि नुक़सानु न थींदो। पर जेकॾहिं तव्हां कणिक गवर्नमेंट खे ॾियो था त ॾिसो, हिकिड़ो गवर्नमेंट जी सपोर्ट था कयो न। इहा कणिक असां मां ई कंहिंखे मिलंदी, शहर वारे माण्हुनि खे। असां मां ई कंहिं ॿिए मतिलबु आबादी वारे जिते कणिक कोन थी थिए उन्हनि पासनि ॾे इहा कणिक वेंदी। मक़सदु इहो हूंदो आहे त ख़ुदा न ख़ास्ता को डिज़ास्टर अची वेंदो आहे, का तबाही अची वेंदी आहे, का ॿोॾि अची वेंदी आहे, त गवर्नमेंट जे स्टॉक में उहा शइ अवेलेबल हुजे त ग़रीबनि खे सुठे नमूने सां अटो ऐं सुठे नमूने सां जेको आहे खाद खुराक ॾेई थी सघे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त गवर्नमेंट रिलीफ ॾींदी आहे, जेका कणिक गवर्नमेंट जी खरबे रुपयनि जी वरितल हूंदी आहे, उहा माना अहिड़ो माहौल अची वेंदो आहे, उहा गवर्नमेंट कणिक जेको आहे फ्री ऑफ कास्ट ग़रीब मिसकिननि खे 2022 वारी ॿोॾि तव्हांखे आहे त माण्हू माना घरनि मां निकिरी न पिया सघनि, उते अटो पुॼाइणु NGO जो, गवर्नमेंट जो, इन्हनि फलाही इदारनि जा कम हुया। इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां सम्झो त इहो माना मक़सदु इन्हनि जो छा आहे। ठीकु आहे। हाणे ॿियो हिकिड़ो सुवालु आहे, फ़ी बैग केतिरो हुजे। ॾिसो, गवर्नमेंट ऑफ सिंध चए थी त फ़ी बैग तव्हांजो 50 किलो जो हुजे। पर हाणे जेकॾहिं तव्हांखे सेंटर तां तव्हां इंफॉर्मेशन वठो, जेका इंफॉर्मेशन आहे असांजी ॻाल्हियुनि ते न लॻो, तव्हां सेंटर तां इंफॉर्मेशन वठो। उते वञी इंफॉर्मेशन वठी तव्हांजे पाड़े जो, तव्हांजे जेको आहे इलाइक़े जो को माण्हू हुजे, कॉन्टेक्ट हुजे, पंहिंजा व्हाट्सअप ग्रुप ठाहियो, कम्यूनिकेशन कयो त बाबा कणिक तव्हां कीअं ॾिनी, 50 किलो ॾिनी, 51 किलो ॾिनी, 100 मतिलबु 100 किलो ते घणा किलो मथे तव्हां ॾिना, ऐं कहिड़े तरीक़ेकार हुयो, छा चवनि पिया, कहिड़े मतिलबु हुननि जे पैटर्न छा हुयो। इहे सभु शयूं तव्हां हिक ॿिए सां कम्यूनिकेशन कंदा रहो। ठीकु आहे। 50 किलो गवर्नमेंट चयो आहे त उनजो मतिलबु 1 किलो मथे जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं आम तव्हां ॾींदा आहियो सभु कणिक तो कटींदा आहिनि न, उन में मॉइस्चर हूंदो आहे, उन में जेको आहे मिटी हूंदी आहे, उन में काॾी हूंदी आहे, उन में गंद किचिरो हूंदो आहे। त उन हिसाब सां जॾहिं कणिक रखंदासीं त उहा सुकंदी त डेफिनेटली 50 किलो ते 1 किलो असांजो वेस्टेज थींदो। इन खे तव्हां इग्नोर कयो। मार्केट में रेट वधीक आहे, हिते जेकॾहिं 3500 रुपया तव्हांखे घटि थो लॻे, तव्हां कतई न ॾियो। असां तव्हांखे कोन था चऊं, असां जस्ट तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं था त तव्हांजी जेकॾहिं सहूलियत आहे त तव्हां गवर्नमेंट खे ॾियो, जेकॾहिं तव्हांजी सहूलियत न आहे तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। हारी कार्ड जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं त कतई ब्लॉक न थींदो। इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि, तव्हां सम्झो इन्हनि शयुनि खे। ठीकु आहे। त उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त आबादकारनि जी ख़ैर ख़्वाही जे लाइ शेयर ज़रूरु कजो। जेकॾहिं इन में असांजो को ज़ाती मफ़ाद ॾिसो त तव्हां भले असांजो पोस्ट शेयर न कजो। बाक़ी इहे सभु चंद ॻाल्हियूं जेके सिंपल हुयूं मां तव्हांखे ॿुधाए छॾियूं। हाणे 5 ॿोलियूं गवर्नमेंट पहिरियां चयो, उहो तव्हांखे जेका आहे 5 ॾियो था, 3 ॾियो था, 2 ॾियो था, 20 ॾियो था, 15 ॾियो था, उहा हदि ख़तमु आहे। हाणे तव्हां जेतिरी कणिक ॾींदव उन जी तव्हांखे पेमेंट मिलंदी। कटो तव्हां ॾींदव, ठीकु आहे, त तव्हांखे कटे जा 60 रुपया फ़ी बैग जे हिसाब सां मिलंदा। उहो तव्हांजो मिसाल तव्हां मण था ॾियो त मण जी क़ीमत थिए 3500 रुपया ऐं 60 रुपया हिन जा कटे जा, माना तव्हांखे 3560 रुपया तव्हांजे अकाउंट में ईंदा जेकॾहिं हिकिड़ो मण था ॾियो। त वरी 50 किलो आहे त माना 10 किलो जो मथियों तव्हां लॻाए वठो त केतिरो हुनजो मतिलबु रेट थिए थो। 50 किले जो केतिरो थो थिए, तव्हांखे माना उहे 50 किलो जी पेमेंट प्लस में उहे 60 रुपया एड थी करे तव्हांजे अकाउंट में ईंदा। देरि सवेर पेमेंट ईंदी, पर इहा गवर्नमेंट लाज़मी ॻाल्हि आहे। इन्हनि आबादकार इन्हनि माण्हुनि जे विच में रहणो आहे, उन्हनि खे सुभाणे इन्हनि माण्हुनि खां वोट वठिणा आहिनि। इन्हनि माण्हुनि जे विच में रही करे जेको आहे उन्हनि खे सहूलियतूं ॾियणो आहिनि। गवर्नमेंट जेकॾहिं सहूलियतूं खसींदी त उहो पंहिंजो वोट बैंक ख़तमु कंदी। इहे वॾी पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, वॾियूं चालाकियूं हूंदियूं आहिनि। इहे पाण सभु नथा सम्झी सघूं। उमेदु आहे इन्हनि शयुनि खे हिते जेको आहे तव्हांजा जेके राया हुजनि, तव्हांजा तबसरा हुजनि, तव्हांजा कमेंट्स हुजनि, असांखे ज़रूरु ॿुधाइजो। हीअ वीडियो तव्हांजे मतिलबु असां ख़ैर ख़्वाही जे लाइ कयूं था। ठीकु आहे न। असांखे न को फेसबुक पैसा थो ॾिए, न को असांखे को आबादकार पैसा थो ॾिए, पर तव्हां असांजा व्हाट्सअप ॾिसंदो, असांजो मैसेंजर ॾिसंदो, असांजे पोस्टनि जा कमेंट्स ॾिसंदो त भरिया पिया हूंदा आहिनि। पोइ असां कोशिशि करे पंहिंजो टाइम कढी तव्हांजे लाइ वीडियोस ठाहींदा आहियूं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। सुठे इख़लाक़ वारा आबादकार असांजे सिर जा साईं आहिनि, असांजे लाइ मोहतरम आहिनि, असांजे लाइ मोतबर आहिनि। अलाह कंदो तव्हां ख़ुशि हूंदो। ईअं ई पंहिंजे फ़सलुनि ते महिनत कयो, ईअं ई पंहिंजे फ़सलुनि ते हिमत कयो। हींअर जेके माहौल या हालात जेके आहिनि इहे ॾाढा ॾुखिया आहिनि। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू सो मच।